नादरीन तो हक़सत न्यूज़ नादरीन तव्हां ख़बर शामिल कंदा हलूं। टंडोअलायार खां जाते टंडोअलायार में वधंदड़ बदअमनीअ में ॾींहों ॾींहुं वाधारो अची रहियो आहे, पर इंतज़ामिया को भी कदम खणण लाइ तयार न आहे। तफ़सील मूजिब टंडोअलायार शहर जी सिविल अस्पताल लॻ आरिफ कश्मीरी जी बेंटरीअ जी दुकान जा नामालूम माण्हुनि ताला तोड़े दुकान अंदर रखियल 3 लख रुपयनि जो नयूं ऐं 50,000 रुपयनि जूं पुरानी बेंटरियूं ऐं 35,000 रुपया रोक रक़म खणी फरार थी विया आहिनि। बैदि अहिड़े इतला टंडोअलायार जे एसी सेक्शन पुलिस खे ॾिनो वियो, पर पुलिस वाक़े वारे हंध ते न पहुती, न वरी संदसि को नुमाइंदो पहुतो। जंहिंमहिल दुकान मालिक ऐं भर पासे जे रहवासियुनि पारां पुलिस जी लापरवाही ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। आईजी सिंध पुलिस डीआईजी हैदराबाद खां मुतालबो कयो त मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन रिपोर्ट कर रहियो आहे रिपोर्टर नदीम बुलेजी, हक़सत न्यूज़ टंडोअलायार।